अस्सलाम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़, आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, कश्मीर जी सियासत में हिकु हलचल मची वई आहे। पुराणा ॿ इतिहादी जेके सरदार सलीम जान मज़ारी साहब ऐं मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब, ॿिन्ही जो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। कुझु अरसे खां हुननि में इख़्तिलाफ़ जारी हो, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु अंदरूनी तौर ते मुखालफ़त बि कनि पिया, गुफ़्तगू थिए पई। सरदार सलीम जान मज़ारी साहब कुझु वक़्तु पहिरियां कंदकोट में आगा शम्स पठान साहब जी रिहाइशगाह ते खुले लफ़्ज़नि में मीर आबिद ख़ान सुंदराणी ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस कई, गुफ़्तगू कई, जंहिंमें केतिरा ई इल्ज़ाम लॻाया, पर मुकमल खुली करे जेको आहे मीर आबिद ख़ान सुंदराणी जो नालो न वरितो हो। पर हाणे जॾहिं ही ॿाहिरि मुल्क खां वापसी थी आहे सरदार सलीम जान मज़ारी साहब जी, अॼु उन्हनि हंगामी तौर ते जेको आहे त हू कंदकोट विया आहिनि, दड़ी विया आहिनि। मीर इक़बाल ख़ान सुंदराणी जेके मीर आबिद ख़ान सुंदराणी जा सॻा सौट आहिनि, उन्हनि जी रिहाइशगाह ते पहुता, जंहिंसां जेको आहे सरदार सलीम जान मज़ारी साहब सां जेको पंहिंजा भाइटिया उहे बि साण हुया, जेको हुनजो इतिहादी आहे MP हाजी अब्दुल खोसो साहब बि हुया, ॿिया इतिहादी बि उन्हनि सां गॾु हुया। उते उन्हनि जी चांहि पीती आहे ऐं चांहि पीअण खां पोइ वरी जेका अहम जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे सरदार सलीम जान मज़ारी साहब, जंहिंमें मीर आबिद ख़ान सुंदराणी ते खुली जेको आहे इल्ज़ाम लॻाया, दड़ी जो नालो वठी करे इल्ज़ाम लॻाया, उहा जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहा बि जेको आहे मीर आबिद ख़ान जो सुंदराणी जो जेको सियासी मुखालिफ़ आहे, सियासी हरीफ़ आहे, जंहिं गुज़िरियल इलेक्शन में मीर आबिद ख़ान सुंदराणी सां मुक़ाबिलो कयो, हाफ़िज़ रब नवाज़ JUI सां हुनजो तालुक़ु आहे। उन्हनि जी रिहाइश जेको आहे त उन्हनि जी जेको बैठक आहे, होटल नुमा का शहर शादी हाल आहे, उते वेही करे प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं प्रेस कॉन्फ्रेंस में खुली करे जेको आहे त मीर आबिद ख़ान सुंदराणी ते इल्ज़ाम लॻाया, कंदकोट जी तबाही जो ज़िम्मेवार करार ॾिनो ऐं जेके पैसा हड़प करण जो इल्ज़ाम लॻायो, केतिरा ई इल्ज़ाम जेको आहे उन्हनि ते लॻाया आहिनि। इन सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। स्टूडियो में असां दावत ॾिनी आहे सीनियर सहाफ़ी असांजा मुकेश कुमार रुपेदा साहब, उन्हनि सां गुफ़्तगू कबी, छाकाणि त कश्मीर जी सियासत खे उहे जेके केतिरे अरसे खां कवर कनि पिया। मुकेश साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। मुकेश साहब, जीअं मां इंट्रो में ज़िक्र कयो आहे त ही पाण में पुराणा इतिहादी बि रहिया आहिनि ऐं केतिरे अरसे खां जेको आहे त ही पाण में दोस्त बि रहिया, ऐं हाणे जेके हिन जा इख़्तिलाफ़ वॾे अरसे खां, पर हाणे मज़ारी साहब खुली करे साम्हूं आयो आहे ऐं जेके हुनजा मुखालिफ़ जेके चूंडे पहिरियों मीर जेको सरदार तेगो ख़ान तेगाणी ते हथु रखियो, उनखां पोइ जेको आहे हुनजे सॻे सौट वटि विया, वरी जेको आहे साॻी प्रेस कॉन्फ्रेंस जेको आहे त हीअ जेके रबनवाज़ साहब उन्हनि जे रिहाइशगाह ते पहुता। तव्हां खां मां इहो ॼाणणु चाहींदुसि त इहे हिननि जा इख़्तिलाफ़ शुरू कहिड़ी ॻाल्हि तां थिया? वॾी महिरबानी सुभान साहब। त पहिरियों त मां तव्हांखे ॿुधाइणो आहे त इहो इख़्तिलाफ़ हिननि जा जेके आहिनि 2018 जी इलेक्शन खां फौरी तौर ते जेके आहिनि शुरू थिया हुया। सियासी इख़्तिलाफ़नि जी वजूहात कुझु हूंदियूं आहिनि, पंहिंजी ज़ाती ज़ात सां बि हूंदियूं आहिनि, की सियासी तौर ते बि हूंदियूं आहिनि। पोइ मीर साहब आबिद ख़ान ऐं मीर सरदार सलीम जान मज़ारी जी इन जी इख़्तिलाफ़ात जे विच में कुझु माण्हू बि हुया जिन में माना इहे कमु बि कया, तेल विझण वारो कमु जंहिंखे चवंदा आहिनि, उहो तेल ॿारण वारो कमु जेको आहे मुकमल थी वियो। हाणे जेको आहे ज़ाहिर थी वियो त सरदार सलीम जान मज़ारी ऐं मीर आबिद ख़ान सुंदराणी विच में जेको आहे त बाज़ाब्ता इख़्तिलाफ़ात आहिनि ऐं इख़्तिलाफ़ात ओड़ी महिल बि ज़ाहिर थी आहे जॾहिं मीर शबीर अली विजराणी सूबाई वज़ीर आहे जेको कुझु वक़्तु अॻु में इहो पंहिंजे करमपुर विजराणी ॻोठ में ऐलान कयो हुई त मां जेको आहे त 2023 जी इलेक्शन MNA सीट ते विढ़ंदुमि ऐं मां सां फलाणा सरदार गॾु आहिनि, जंहिंमें मीर आबिद ख़ान सुंदराणी जो नालो खयों त मां सां गॾु आहे। त हाणे ॾिसूं त जेको आहे त इन सां केतिरो फ़र्क़ु पए थो। इख़्तिलाफ़ सां अची विया, हाणे सरदार सलीम जान खे कंदकोट अची यादि, कंदकोट बजट बि म्यूनिसिपल यादि अची वई ऐं बाक़ी सॼे ज़िले में जेको कुझु थी रहियो आहे उहो सरदार सलीम जान मज़ारी साहब खे यादि नज़र नथो अचे, पर कंदकोट ज़रूरु यादि अची वियो। मूंखे इहा मतिलबु वॾी ॻाल्हि आहे ऐं इन मां ज़ाहिर थिए थो त सरदार सलीम जान खे हाणे जेको आहे ॾुख जेको आहे त कंदकोट जो वधी वियो आहे, कश्मीर ऐं तंगवाणी में उते जेको आहे त कुझु बि न आहे। सही ॻाल्हि। बाक़ी ॾिसूं था हाणे छा थो थिए। अच्छा, मुकेश साहब इहो ॿुधायो त हीउ जेको इतिहाद टुटो आहे, माना ज़ाहिरी ॻाल्हि त तव्हां चयो पिया त भई जेको इहो मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब आहे MNA वारी सीट ते माना असरअंदाज़ थींदा आहिनि। हाणे इन इतिहाद टुटण खां तव्हां छा था सम्झो त इहो फ़ाइदो कंहिंखे पहुचंदो सियासी तौरु? ॾिसो, ज़ाहिरी तौरु ॾिठो वञे त इहो फ़ाइदो जेको आहे त मीर शबीर अली विजराणी खे पवंदो, छो जो मीर आबिद ख़ान जी जेको हल्को आहे कंदकोट वारो, इहो माना सम्झो ज़िले जी सियासत में रेड़ी हेॾी हैसियत रखे थो। जिते बि तव्हां ॾिसो, जॾहिं खां मीर सुंदर ख़ान सुंदराणी खां वठी करे इलेक्शन में कंदा शेड्यूल खणंदो, जॾहिं जेकाबाद में हूंदा ज़िलो हिकिड़ो हूंदो बि, त ओड़ी महिल बि उते माना इन जो असरु वॾो हूंदो सियासी तौर ते सरदार मरूम साहब जो, मीर सुंदर ख़ान सुंदराणी। हाणे बि जेको मीर आबिद ख़ान जो असरु आहे उहो कीअं सम्झो त जिथे बि असरु पवंदो उहो MNA जी इलेक्शन खे आसानी खटण में आसानी थी वेंदसि। बाक़ी हाणे अगरि सरदार सलीम जान मज़ारी पंहिंजे लाइ माहौल तयारु करे थो, छो जो हिन वक़्तु ताईं अॼु जेको आहे सरदार सलीम जान बाज़ाब्ता कोई ऐलान न कयो आहे सियासी इतिहाद जो, भले उन वेठो उन जे मुखालिफ़नि सां गॾु आहे मीर आबिद ख़ान सां, लेकिन बाज़ाब्ता तौरु न कयो अथई। मूंखे लॻे थो जेको आहे सरदार सलीम जान फ़िलहालु जेको आहे न डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट पकी करण जे चकर में आहे, छो जो JUI जूं 3 सीटां आहिनि, 3 मेंबर आहिनि, उहे
अहम हैसियत रखनि था सही ऐं हेॾो मीर शबीर अली विझण बि ट्राई करे थो मुंहिंजी वरी इहो डिस्ट्रिक्ट काउंसिल मूंखे ई मिले सही पर सरदार सलीम जान बि चए थो त मूंखे मिले पर हाणे फ़िलहाल फौरी तौर ते इहो मूंखे लॻे थो अॼु वारी प्रेस कॉन्फ्रेंस में त जेको आहे सरदार सलीम जान जेको आहे फ़िलहाल पंहिंजे माण्हू खे ज़िले नाज़िम ज़िले चेयरमैन कराइण जे लाइ जेको आहे इहे लेवल इताद ठाहे रहियो आहे इहे उहा हथु रखे रहियो आहे बाक़ी हाणे ॾिसूं त जेको आहे त इन ज़िले काउंसिल इलेक्शन खां पोइ बाज़ाब्ता सियासी इताद कहिड़ो थियो त बाक़ी हिन वक़्तु जेको आहे गर्मा गर्मी ज़िले कश्मीर में उहा सियासी तौरु शुरू थी चुकी आहे अच्छा मूंखे साहिबु माना जीअं मां पहिरियों इंट्रो में बि ज़िक्र कयो त सरदार तेगो ख़ान तेगाणी ते पहिरियों हथु रखियो वियो उन खां पोइ हथु रबनवाज़ ते हथु रखियो वियो आहे ऐं जेको आहे त इक़बाल ख़ान सुंदराणी साहिबु आहिनि उनजा सॻा सौट आहिनि मीर आबिद ख़ान सुंदराणी साहिब जा इन सभिनी ते अगरि सरदार मदारी साहिबु हथु रखियो आहे सुभाणे मुस्तक़बिल में इहे इन सां गॾु बि बीहनि था त छा इन सां मदारी साहिब खे फ़ाइदो पहुचंदो ॾिसो सियासी तौरु फ़िलहाल इहो चवणु लफ़्ज़ वक़्तु हूंदो वक़्त खां पहिरियों जी ॻाल्हि आई आहे त इन सां फ़ाइदो पवंदो या न पवंदो छो जो ॾिसूं त हाणे JUI हिन वक़्तु PDI जे तहत PDM में इतिहादी आहे छा मुस्तक़बिल में इहो इतिहाद इलेक्शन जी लेवल ते वेंदो या न जे अगरि इहो इलेक्शन जी हद ते इतिहाद कामयाबु थिए थो त पोइ थी सघे थो फ़र्क़ु पए पर एतिरो फ़र्क़ु पोइ बि न पवंदो 18-20 थींदो पर अगरि इहो इतिहाद नथो PDM टुटे थो ऐं हर को पंहिंजी लेवल ते इलेक्शन विढ़े थो त पोइ छा अगरि पीपल्स पार्टी JUI पंहिंजा साम्हूं उम्मीदवार बीहंदा हिक ॿिए जे या इतिहाद कंदा फ़िलहाल इहो माना हीअ सम्झो वक़्तु खां अॻु जी ॻाल्हि आहे बाक़ी असरु ज़रूरु थोरो घणो पवंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मीर आबिद ख़ान जे मुक़ाबले में रबनवाज़ चाचर केतिरा वोट कया केतिरनि वोटनि जी तव्हां हारायो आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे ऐं सरदार तेगो ख़ान पहिरियों मीर आबिद ख़ान जो इतिहाद इहो उन में बि ॾिसो त फ़र्क़ु पियो आहे ऐं जो कज़न जेको आहे शुरू खां ई इन जा सियासी इख़्तिलाफ़ात पाण में रहनि मीर हकीम ख़ान वारनि जा ॻाल्हाइण ॿोलाइण बि अथनि या न अथनि उन जो ज़ाती मसइलो आहे पर सियासी तौर ते मां तव्हांखे ॿुधायां त इन जा इख़्तिलाफ़ शुरू हलंदा रहिया आहिनि वॾनि वठी करे ऐं हाणे बि इन जा सियासी इख़्तिलाफ़ आहिनि तंहिं करे मीर इक़बाल ख़ान सुंदराणी साहिबु जेको आहे साम्हूं आयो आहे बाक़ी ॾिसूं त फ़र्क़ु थोरो घणो पवंदो ॾिसूं हाणे वक़्तु साईं जीअं पाण चयोसीं त मदारी साहिब खे कंदकोड़ यादि अची वियो उनजी करप्शन बि यादि अची वई ड्रेनेज जो सिस्टम तबाह बि यादि अची वियो सॼो कुझु यादि अची वियो आहे आबिद ख़ान खे बि कश्मीर यादि ईंदो या न ईंदो अच्छा छो जो सियासत में अगरि उहो जवाबु कोन ॾींदो त पोइ सियासत न थींदी आहे छो जो हाणे जीअं अॼु सरदार सलीम जान खुलेआम चयो आहे त दड़ी तबाह करे छॾियो कंदकोड़ तबाह करे छॾियो त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हे बि ईंदो ॿुधाईंदो अची करे कश्मीर में छा थियो आहे तंगवाणी में छा थियो आहे भले तंगवाणी में न ॻाल्हाए इतिहादी त मीर शबीर ख़ान बिचाराणी मथे हुते उन लाइ कुझु न ॻाल्हाए पर हिन वक़्तु तंगवाणी जी अगरि हालत ॾिसो त ईअं लॻंदो आहे त माना ईअं सम्झो त सिंध में न बलोचिस्तान जो एरिया में न पाकिस्तान में न हिकिड़ी रोड आहे ऐं सॼियूं बिल्डिंगां तबाह आहिनि ऑफिसरनि जे वेहण लाइ जॻहियूं न आहिनि हेॾा साल थियनि 13 साल ते ज़िले खे इन तालुके खे ठहे थियनि 13 सालनि में का डेवलपमेंट न थी आहे मीर शबीर ख़ान हाणे मिनिस्टर आहे 4थो साल आहे ॿुधाए त का कहिड़ी तरक़ी थी आहे मां त वेंदो रहंदो आहियां तरक़ी मूंखे न थी अचे बाक़ी हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी आवाम जेको आहे त हाणे उहा बेदार थी चुकी आहे ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे इन सां थोरो घणो सोशल मीडिया बि इम्पैक्ट कंदी मुस्तक़बिल इलेक्शन में ऐं तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त तंगवाणी जी जेका हालत सूरत हालनि ते 2018 में वॾो जेको आहे सोशल मीडिया ते गौर थियो हुयो पर मां उन में जेको आहे त उन में बि माना ईअं सम्झो त मज़ारी साहिबु हुजे हुजे माण्हू मीर हज़ार ख़ान जो पुटु शबीर ख़ान विझाणी तव्हां ॾिठो त अनापोस थी आहे निकिरी आहे त उन जे लाइ मतिलबु मसइलो मुस्तक़बिल मसइलो थी सघे थो पर मां सम्झां थो सरदार सलीम जान खे हिन वक़्तु आहे अञा साल पियो आहे इलेक्शन में अगरि हाणे साईं अगरि नए सिरे सां इतिहादी ठाहिणु शुरू कया अथई त अगरि ईअं तरक़ियाती कम बि करणु तेज़ी सां शुरू कराई त थी सघे थो वॾो फ़र्क़ु पए अच्छा मूंखे साहिबु आख़िरी सुवालु आहे सरदार सलीम जान मदारी साहिबु उनजे फैमिली जे माना ताईं पहुतो उनजे सौट ताईं पहुतो उन ते हथु रखण ताईं पहुतो उनजो ॿियो मुखालिफ़ जी मां ज़िक्र कयो आहे छा मीर आबिद ख़ान सां जेके सरदार जा मुखालिफ़ इलेक्शन विढ़ंदा बि रहनि था जीअं मिसाल अॼुकल्ह त उन सां त मुलाक़ातूं थींदियूं आहिनि सोशल मीडिया ते नज़र ईंदो आहे मीर ग़ालिब ख़ान टोंकी साहिब सां मीर आबिद ख़ान जी पर उन जेको सॻो सौट आहे उन्हनि जो कज़न आहे जेको सौट न आहे मसात आहे इहो सरदार शमशेर ख़ान मदारी साहिबु छा इहे बि आबिद ख़ान जे हिन जे माना मुखालफ़त जे करे आबिद ख़ान जे हिन में शामिलु थींदा धड़े में ॾिसो सियासत में हर शइ मुमकिन आहे ठीकु आहे न सियासत में हर शइ थींदी रही आहे ऐं ॾिठो अथव तव्हां असां 25 सालनि खां साफ़त कयूं था इहो सियासत में हर शइ मुमकिन आहे मुमकिन बि आहे पर मां इहो सम्झां थो त ॾिसूं पहिरियों त सीट MNA जी टिकट आहे वञे काॾे थी पीपल्स पार्टी वारी सरदारी ग्रुप ॾे मज़ारी ग्रुप ॾे वञे थी या बजाराणी ग्रुप ॾे वञे थी जे अगरि बजाराणी ग्रुप ॾे वञे थी ऐं उनखां पोइ अगरि उहो साईं सलीम जान मज़ारी पंहिंजो माण्हू बीहारे थो या नथो बीहारे ऐं शमशेर ख़ान MNA सीट ते विढ़े थो या नथो विढ़े इलेक्शन इहे बाद जूं ॻाल्हियूं आहिनि पर मां सम्झां थो अगरि सीट हिनखे न मिली सरदार सलीम जान मज़ारी खे त उहो माण्हू पंहिंजो माण्हू आज़ादु पीपल्स पार्टी खां अलॻि थी करे बि विढ़ी सघे थो छो जो हुनखे ख़बर आहे हिते हिन वक़्तु ॾाढो सियासतदान आहे कश्मीर जो हुनखे ख़बर आहे त कंहिंखे किथे सियासी तौरु लेटाइणो आहे उहो मां सम्झां थो जेको आहे इहो अगरि सीट न मिले थी सरदार सलीम जान खे जेको आहे टफ टाइम ॾियण जे लाइ जेको आहे त ऐं पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे लाइ
थी सघे थो इहो शमशेर ख़ान मज़ारी ऐं गबीर ग़ालिब ख़ान डुमकी आबिद ख़ान सुंदराणी सां ऐं मीर शबीर अली बिजराणी सां मिली करे पाण ज़ाहिरी तौरु थियनि था या अणसिधी तरह थियनि था ॾिसो छा थो थिए। हिकिड़ो सुवालु रहिजी वियो मां त मीर गुलमंद ख़ान जखराणी साहिबु पाकिस्तान पीस पार्टी जा ज़िले सदर आहिनि ऐं जेका प्रेस कॉन्फ्रेंस मदारी साहिबु कई आहे उहो चाहियूं मुलाक़ातूं इहे थींदियूं रहंदियूं आहिनि, उनमें गॾु थी सघे थो, पर प्रेस कॉन्फ्रेंस में बि मौजूदु हुया जेका आबिद ख़ान ख़िलाफ़ु थी आहे। छा इहो चई सघूं था त पाण गुल मोहम्मद ख़ान जखराणी साहिबु मदारी साहिब जे ब्लॉक में शामिल आहिनि, आबिद ख़ान ऐं शबीर अली ख़ान वारे ब्लॉक में शामिल आहिनि? ज़ाहिरी तौर ते हमेशह जेको आहे ॾिठो जॾहिं खां त मीर गुल मोहम्मद पीपल्स पार्टी में आयो आहे ऐं पहिरियों सरदार सलीम जान वारो पीपल्स पार्टी में न हुया त भई आयो वरी MNA बि थियो, उन खां पोइ सियासत कंदो रहियो आहे। हाणे बि पीपल्स पार्टी ज़िले जो सदर आहे। ॾिठो वञे त एज़ अ ज़िले सदर सरदार मीर गुल मोहम्मद जखराणी खे दमियणु घुरिजे आहे, छो जो सभिनी जो ज़िले MP सभु उनजान, MNA बि सभु उनजान, कारकुन बि सभु उनजान। अगरि इख़्तिलाफ़ात पार्टी में कुझु ज़िले जी क़यादत में आहिनि त उन जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे वेही करे ठाहे बजाए वेही करे हुते दुरुस्ती करे वञनि। इन मां अॻु में नथा चई सघूं, थी सघे थो उनखे आयो हुजे हुन सां गॾु हीअं अचानक जी वेही करे प्रेस कॉन्फ्रेंस कई अथई, उहा सवाल खणी आयो, साल पहिरियां पुछियल सवाल खणी आयो जी मां जवाबु ॾियां थो, पोइ तव्हां न ॾेई सघियो न। त हाणे जेको अगरि थी सघे थो ॾिसो, अगरि गुल मोहम्मद ख़ान कयो आहे त इहो बि ग़लति कयो आहे, छो जो ज़िले सदर जी हैसियत सां हुनखे न करणु घुरिजे, छो जो हुनजे लाइ सभु हिकु बराबरि आहे। जेसि ताईं पार्टी क़यादत को फ़ैसिलो करे तेसि ताईं हू न्यूट्रल रहे त बहितर आहे। सही आहे, वॾी महिरबानी मुकेश साहिबु तव्हां टाइम ॾियो। जी नाज़रीन, तव्हां सीनियर साहिब मुकेश कुमार रुपेता जी गुफ़्तगू ॿुधी आहे त उन्हनि जो इहो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर आहे उनखे बि न्यूट्रल रहणु घुरिजे ऐं उन इहो चयो आहे त हीअ जेका सियासत आहे कश्मीर जी इहा हाणे गरम थी चुकी आहे। मदारी साहिबु पुराणो सियासतदान आहे ऐं मीर आबिद ख़ान सुंदराणी खे केतिरो टफ टाइम ॾेई सघे थो ऐं मीर आबिद ख़ान सुंदराणी ऐं मीर शबीर अली ख़ान बिजाणी जेको नओं इतिहाद आहे मुस्तक़बिल में जेको नज़र अचे पियो उहो केतिरो जटादार साबित थींदो उहो वक़्तु ई फ़ैसिलो कंदो। अॼु प्रोग्राम ॾींदा सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। अलाह भाई।